हक़ मौजूद दोस्तो, अॼु 21 फरवरी आहे। दुनिया जो आलमी ॿोलियुनि जो ॾींहुं आहे ऐं असांखे फ़ख़्रु आहे त असां सिंधी आहियूं। असांजी सुञाणप जेका आहे का आम सुञाणप न आहे, उहा हज़ारे सालनि जो तसलसल आहे। असांजी जेका ॿोली आहे हुन में मोहबत, अमन, तहज़ीब, इल्म सभई अलामतूं मौजूदु आहिनि असांजी ॿोली में। दोस्तो, असांजी धरती उहा आहे जेका दुनिया जे तहज़ीबनि मां हिकु तहज़ीब है जंहिंखे इंडस वैली सिविलाइज़ेशन चयो वञे थो। उन असांजी धरती ते जनम वरितो। असांजी जेका सिंधी ॿोली आहे इन में मोहबत जी बि अलामत आहे, मज़ामत जी बि आहे ऐं हक़ लाइ आवाज़ उथारण जी बि पूर्ण जदोजहद आहे। लतीफ़ साईं चवे थो त जेके मंझि जहान से सभई सिंधी सजन। दोस्तो, क़ौमूं तॾहिं ज़िंदा रहंदियूं जॾहिं हुननि जी तहज़ीब ऐं ॿोली ज़िंदा रहंदी, तॾहिं ई क़ौमूं ज़िंदा रहंदियूं। अब्दुल वाहिद आरिसर चवंदो हो त ॿार जी तालीम, बुनियादी जेका तालीम आहे उहा मादरी ज़बान में लाज़मी थियणु घुरिजे ऐं असांजी जेका ॿोली आहे असांखे उन ते फ़ख़्रु आहे। अगरि असां पंहिंजी ॿोली खां आर कंदासीं त असांखे कॾहिं बि तारीख़ जेका आहे न माफ़ न कंदी।